आगे बतायूं तो जैकमाबाद पुलिस हथां फुल फराई थियल सदाम लाशारी ख़िलाफ़ आबाद थाने ते केस दाख़िल कयो वियो। सदाम लाशारी समेत 4 ॾोहारियुनि सां 10 मिंटनि ताईं मुक़ाबिलो थियो। पुलिस केस जे मतन में ॼाणायो आहे त सदाम लाशारी खे पिस्टल ऐं संदसि 2 साथियुनि खे क्लाशनकोफ खयल हुई। मुक़ाबले दौरान सदाम लाशारी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो। केस जे मतन में ॼाणायो वियो आहे त पुलिस मुक़ाबले बाद सदाम लाशारी वटि पहुती त हू मुअल हालत में मिलियो। खेसि 4 गोलियूं लॻल हुयूं। जैकमाबाद पुलिस हथां फुल फराई थियल सदाम लाशारी ख़िलाफ़ आबाद थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस जे मतन में ॼाणायो वियो आहे त सदाम लाशारी समेत 4 ॾोहारी सां 10 मिंटनि ताईं मुक़ाबिलो कयो वियो। सदाम लाशारी खे पिस्टल ऐं संदसि 3 साथियुनि खे क्लाशनकोफ खयल हुई। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हफ़ीज़ सुमरो। तफ़सील मालूम कयूं था। हफ़ीज़ सुमरो ही सोशल वर्कर आहे सदाम लाशारी। गुज़िरियल ॾींहं खां सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि पियूं त हुनखे अहिड़े केस में फासाए ऐं फुल फ्राई कयो वियो आहे। पुलिस अदालत खां मथां इहो क़तलु कयो आहे। अॼु ही केस दाख़िल थियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि हुन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु। जैकमाबाद पुलिस पारां मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ठुलवासी नौजवान सदाम लाशारी वारो केस जेको आहे हुन में अहम इंकशाफ थियो आहे। पुलिस पारां मुक़ाबले में मारियल नौजवान खे जेको आहे पंहिंजो हिन केस में ॼाणायो आहे त हुनखे पंहिंजे साथी जी गोली लॻी आहे। हुन में जेको आहे मारिजी वियो आहे। 10 मिंट जेको आहे मुक़ाबलो उते हलियो आहे। फायरिंग जी ॾे वठि थी आहे। जंहिं दौरान 5 मिंटनि खां बाद में जेको आहे पुलिस वक़्तु ॼाणायो आहे केस में त 5 मिंट बाद असां उते वाक़िआ हंधि पहुतासीं त जेको सदाम लाशारी आहे नौजवान उहो फौत थियल हो। जॾहिं त हुनखे 4 गोलियूं जेको आहे उहे लॻल आहिनि। हुन खां पोइ हुनजे साथी जी गोलियूं हुनखे लॻल आहिनि। जॾहिं त पुलिस जेको आहे अॻु मौक़फ़ तयारु कयो त इनकाउंटर में जेको आहे हिन मुक़ाबले में हिन सदाम लाशारी खे जेको आहे इहे मारियो वियो आहे। पर हींअर जेको आहे पुलिस जो केस दाख़िल कयो आहे मुक़ाबले जो, हुन में यूटर्न कयो आहे। हुन में इंकशाफ इहो कयो आहे त हुनजे साथी जी गोली जेको आहे हुन लॻी आहे सदाम लाशारी खे। न ई पुलिस एहलकार जी का गोली लॻी आहे, न ई वाक़ई में को पुलिस एहलकार ज़ख़्मी ॼाणायो वियो आहे, न ई हिन में का बि को पुलिस जेको नुक़सान पहुचण जेको ॼाणायो वियो आहे। अच्छा हफ़ीज़ सुमरो ॿुधाए पियो वञे त 3 जेके साथी हुया हिन सां सदाम लाशारी सां गॾु उन्हनि वटि क्लाशनकोफ हुई। छा उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे या हथियारनि समेत उहे फ़रार थी विया आहिनि? केस जे मतन में छा ॼाणायो वियो आहे? जी बिल्कुलु। पुलिस जेको केस दाख़िल कयो आहे मुक़ाबले जो, हुन में इहो ॼाणायो आहे त 3 साथी जेका हिन सां गॾु आहे मुक़ाबलो जंहिं दौरान उहे जेके साथी क्लाशनकोफ हुनखे ॼाणायो वियो आहे। क्लाशनकोफ हिनखे पिस्टल ॼाणायो वियो आहे। पर हिन वक़्तु ताईं उन्हनि खे जेके साथी आहे उनखे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे, न ई जेको आहे हुनजी गिरफ़्तारी लाइ के कार्रवाई करे सघी आहे। जी अच्छा, को पुराणो क्रिमिनल रिकॉर्ड सदाम लाशारी जो थियो आहे त कहिड़नि थाननि ते हुनजे ख़िलाफ़ केस दाख़िल थियो रहो? कहिड़े क़िस्म जो हुन ते केस दाख़िल थियल हो? कहिड़ो संगीन ॾोहारी हुयो जो हुनखे फुल फ्राई कयो वियो? जी बिल्कुलु। हे जेको ठुलवासी नौजवान आहे सदाम लाशारी इहो बेसिकली सोशल वर्कर हो ऐं मुख़्तलिफ़ हिन जो ऑडियो बि जेको आहे हथायूं आहिनि जंहिंमें उहो ठुल जो समाजी बुराइनि जे हवाले सां सोशल एक्टिविटी थी हुनखे पोस्टर रखंदो। हुन ते कूड़ा केस बि जेका आहे उहे दाख़िल कया विया। ख़ासि तौर ते जुआ, चर्स ऐं ॿिया जेका केस आहिनि चोरी जा जहिड़े जा केस 10 ॼणा विया आहिनि। न ई हुन मथां को फुर या ॿियो को अहिड़ो केस दाख़िल कयो आहे। जंहिं 6 मई ते जेको आहे हुन इहो पोस्ट रखी त मूंखे पुलिस कूड़े मुक़ाबले में मारींदी, मूंखे क़तल जी धमकियूं मिली रहियूं आहिनि। हुन सां गॾोगॾु जे राति हिनखे गिरफ़्तार करे फुल फ्राई कयो वियो। 29 वारी राति जेको आहे उन हिकु ॾींहुं अॻु में जेको आहे पुलिस ठुल जी ए सेक्शन पुलिस मोटरसाइकिल फुर वारे केस में जेको आहे हुनजे मथां केस दाख़िल कयो। हुन में 3 माण्हू जेको आहे उहे ॼाणा विया, जंहिंमें हिकु ई नॉमिनेट कयो वियो। ॿी ॾींहं ते जेको आहे उनखे जेको आहे फुल फ्राई करे जैकमाबाद पुलिस मुबैना मुक़ाबले में हुनखे क़तलु कयो ॼाणायो वियो आहे। जी ठीकु आहे। हफ़ीज़ सुमरो जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।